अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू कहानी। कहाणीअ जो नालो डपु ऐं नुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियणु, भउ, सराप, ख़ौफ़। नुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई उमेद, जुञ सिराप। पान नंबर 99। जंहिं ॾींहुं तमलीखा जे वारी आई, उन पंहिंजे साथियुनि लाइ सुठा उम्दा ताम खाराइण लाइ पचाया। जॾहिं उन जा साथी गॾु थिया त खाइण पीअण खां पोइ साथियुनि खे चयो, तमलीखा साथियुनि खे चयो, हिकिड़ो फ़िकुरु मूंखे बेचैन करे रहियो आहे, जंहिंमें मुंहिंजो उञ बुख उॾामी वई आहे ऐं मुंहिंजी निंड हराम थी वई आहे। उन्हनि माण्हुनि पुछियो त कहिड़ो फ़िकुरु आहे? तमलीखा चयो, मूं हीअ आसमान जे बारे में घणो गौरो फ़िकुरु कयो त कंहिंजे छिट एतिरी बुलंद कई कंहिं उनजी छिट एतिरी बुलंद कई आहे जंहिंमें को बि ठंभो न आहे। सिज ऐं चंड ॿ रोशनी करण वारा निशानियूं आहिनि ऐं उनखे तारा सितारा हुजे ज़ीनत बख़्शी आहे। वरी मूं ज़मीन ते गौरो फ़िकुरु कयो, कंहिं उनखे लहर ॾियण वारे पाणीअ ते अहिड़ी तरह सां क़दुरु कुशादा तौर सां पखिड़ियो आहे। इन्हनि जबलनि सां मुस्तहकम ऐं बरक़रार रखियो आहे त माण्हुनि खे ग़रक़ न करे छॾे। ख़ुदि पंहिंजो पाण ते गौर फ़िकुरु कनि त आऊं पंहिंजे माउ जे शिकम पेट मां पैदा कयो ऐं मुंहिंजी ग़िज़ा निशो निमा कई। इहो को ॿियो आहे? कीअं हुयो? दुकियानूस खां अलावा इहो ई सभिनी शयुनि जो पैदा करण वारो आहे। दुकियानूस त ज़मीन ते सख़्तु ऐं ज़ालिम बादशाहनि मां हिकु आहे। इहा ॻाल्हि ॿुधी तमलीखा जे साथियुनि तमलीखा खे चुमियूं ॾियण लॻा ऐं चयो त दुकियानूस पाण ते काबू कंदो त संसार करे छॾींदो ऐं संदसि दीन ते वापसि कंदो। उन गुमराही वारो दीन असीं क़बूल कोन कंदासीं। जे क़बूल कयो त गुमराह थी वेंदासीं, क़बूल कोन कंदासीं। चयो, ख़ुदा तव्हांजे ज़रिए गुमराहीअ खां हिदायत जे लाइ ॿुधायो ऐं हाणे असांखे छा करणु घुरिजे? इहो ॿुधी तमलीखा जल्दीअ में उथियो, संदसि बाग़ खे खपायो, 3000 दरहम खे चेल्ह सां ॿधो ऐं उहे सभई शख़्स 6 पाण माण्हू संदसि घोड़े ते सुवार थी शहर खां ॿाहिरि आया। 3 मील परे अची तमलीखा चयो, साथियो, आख़िरत जे लाइ फ़िकुर फ़ाक़ा तकलीफ़ूं मुसीबत लाइ तयारु थियो। घोड़नि तां लहो, पंधु हलो, शायदि ख़ुदा हिन मुसीबत मां कढे जंहिंमें मुब्तला आहियूं ऐं निजात बख़्शे ईंदो। उहे 6 शख़्स घोड़नि तां लथा ऐं पंधु हलणु लॻा। एतिरो जो उन्हनि जे नाज़ुक पेरनि मां रतु वहणु लॻो। इतफ़ाक़नि उन्हनि खे माल चारण वारो मिली वियो। उनखे चयाऊं, तूं असांखे खीर या पाणी पियारे सघे थो? उन चयो, जो कुझु तव्हां चाहियो इहो मौजूदु आहे, पर तव्हां माण्हू शहज़ादा लॻी रहिया आहियो। आउं सम्झां थो त तव्हां बादशाह वटां भॼी आया आहियो। उन्हनि चयो, असांजे लाइ कूड़ ॻाल्हाइणु जाइज़ कोन्हे। तुंहिंजे शर सचाई करण सां तुंहिंजे शर खां असांखे निजात ॾियारींदे। ऐं उन्हनि सॼो संदसि हाल उनखे बयानु कयो। इहो माल चारण वारो हिननि जे हथनि खे चुमियूं ॾियणु लॻो। उन चयो, जेको तव्हांजे दिलि में गुज़रियो आहे इहो मुंहिंजे दिलि में गुज़रियो आहे, लेकिन पर मूंखे मोहलत ॾियो त हिन रिढुनि खे मालिक ताईं पहुचायां
मुझ पहुचाए थो अचां तव्हां सां गॾु आऊं हलां थो। उहे माण्हू वेही रहिया जीअं तव्हां इहो माल चाढ़ण वारो वापसि अचे, जीअं तव्हां इहो माल चाढ़ण वारो वापसि अचे। इहो माल चाढ़ण वारो संदसि रेढूं मालिक खे ॾेई वापसि आयो त उन सां गॾु हिकु कुतो बि हुयो। उन कुते जो नालो कितमीर हुयो। जॾहिं बि माण्हू कुते खे ॾिसी ॾिना, जॾहिं त उहे माण्हू कुते खे ॾिसी ॾिना, चयूं कुतो भौंकणु शुरू कंदो त असांजो राज़ फाश थी वेंदो। ऐं उन कुते खे ढक हणी भॼाइणु चाहियो। उन कुते बाहुक्म ख़ुदा ॻाल्हायो ऐं चयो मूंखे छॾियो, ऐं तव्हांखे दुश्मननि खां बचाईंदुसि, तव्हांजी हिफ़ाज़त कंदुसि। इहो माल चाढ़ण वारो उन्हनि माण्हुनि खे जबल ते चढ़ी वठी वियो। उन्हनि माण्हुनि खे उन गार में जेको जबल ते हुयो ऐं उते ई पोशीदा थी विया। उन गार खे वसीत चवंदा हुया ऐं उन जे वेझो पाणीअ जो हिकु चश्मो हो। वणनि मां मेवो खाईंदा ऐं चश्मे मां पाणी पीतो।